अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे इन ई आयत जे अंदर मोमिननि सां मुख़ातब थींदे हिकु अहिड़ी शइ जे तरफ़ तवज्जो ॾियारियो आहे जेका शइ इंसान जे इबादतुनि मां लज़्ज़त खे ख़तमु करे छॾींदी आहे। ज़ाहिर आहे दुनिया जे अंदरि असां मुसलमान अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयूं था, कुझु गाफ़िल बि आहियूं, कुझु नाफ़रमान बि आहियूं, कुझु वरी अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा ॾो कोशिश कंदे ताबेदारी बि कनि था, पर लज़्ज़त खां महरूम आहियूं। इबादत जी लज़्ज़त, नमाज़ ऐं तहज्जुद ऐं इस्तिग़फ़ार तस्बीह जी लज़्ज़त उहा महसूस नथी थिए। छा सबबु आहे आख़िर इन जो? उलमा मुहद्दिसीन खोड़ सारा सबब लिखिया आहिनि त असांजी जेका आमदनी आहे, असांजो जेको खाधो ऐं ख़ुराक आहे, उहो असांजो हलाल ऐं पाक न रहियो आहे। असांजे ज़हन जे अंदरि जेके सोचूं ऐं फ़िक्र आहिनि उहे साफ़ न रहिया आहिनि, उहे गंद ऐं ग़लाज़तुनि खां भरिजी चुका आहिनि। इन जे करे असांखे इबादत जी लज़्ज़त महसूस नथी थिए। इहो इबादत जे अंदरि लज़्ज़त जो लफ़्ज़ जॾहिं ॿुधूं था त ज़हन जे अंदरि हिकिड़ो ख़्यालु पैदा थिए थो, लज़्ज़त त उन्हनि शयुनि में हूंदी आहे जेका शइ खाए बि ऐं पी बि आहे न। ज़बान खे अल्लाह ताला इहो इल्मु ॾिनो आहे त शयुनि जे ज़ाइक़े जो अंदाज़ो ॿुधाईंदी आहे त हीअ खटी आहे, हीअ फिकी आहे, हीअ मिठी आहे, हीअ कड़ी आहे, हिन में मिर्च आहे, हिन में लूणु आहे, या हीअ बासी बेकार थी वई आहे, ज़बान ॿुधाईंदी आहे। छा निमाज़ ऐं रोज़ो बि का अहिड़ी शइ आहे छा खाइण जी जंहिंसां इंसान खे लज़्ज़त महसूस थींदी आहे? इहो हिकिड़ो सवालु ज़हन जे अंदरि पैदा थियो। उनजो जवाबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, तव्हां असांजे जिस्म जे अंदरि ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो ही ज़ाहिरी जिस्म आहे, ॿियो इन जे अंदरि हिकु रूह आहे। रूह जिस्म जी लज़्ज़त महसूस ज़बान कंदी आहे, पूरे जिस्म खे ज़ाइक़ो ॾियणो आहे, ज़बान उनखे ज़ाइक़ो ॿुधाईंदी आहे। ॿियो आहे जिस्म जे अंदरि रूह, उन रूह खे बि ईअं अल्लाह तबारक व तआला लज़्ज़त ॾींदो आहे जॾहिं बंदो मुख़लिस हूंदो आहे। पंहिंजे आमदनीअ में, पंहिंजे खाधे ख़ुराक में, पंहिंजे सोच फ़िक्र में, पंहिंजे आमाल में मुख़लिस हूंदो आहे त उन रूह खे बि निमाज़ मां, ज़िक्र मां, तिलावत मां, इस्तिग़फ़ार मां, हर हिक मां लज़्ज़त ओड़ी ओड़ी महसूस थींदी आहे। जंहिं इबादत में जेतिरी दिलचस्पी हूंदी अथसि उनखे ओतिरो उन मां ज़ाइक़ो ऐं लज़्ज़त महसूस थींदो आहे। अहिड़ीअ ई निस्बत सां असांजो लज़्ज़त ऐं मज़ो छो ख़तमु आहे असांजे इबादतुनि मां? आख़िर छाजे करे? खोड़ सारा उन जा सबब आहिनि। हिकिड़ो सबबु साहिब कलयूबी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह केतिरा ई साल इबादत कंदो रहियो, इबादत कंदो रहियो, इबादत जी लज़्ज़त महसूस न पए कयईं। सोचींदो बि रहियो त आख़िर मूंखां कहिड़ो ॾोह थियो आहे, कहिड़ी ग़लती थी आहे, मां कहिड़ी सोच गंदीअ में मुब्तला थी वियो आहियां जो मूंखे इबादत जी लज़्ज़त नथी अचे। सोचींदे सोचींदे हिन खे कोई वजह पाण मां न मिलियो। नेठि कॾहिं पंहिंजी अम्मा वटि आयो, उनखे चवणु लॻो त अम्मा जी जा बुरो बि न सम्झजां, हिकिड़ी ॻाल्हि मां तोसां कयां, मूंखे थोरो सबबु त ॿुधाए। चई अम्मा भला जंहिं वक़्तु मां ॼायो आहियां उन वक़्तु तो अहिड़ी का शइ हराम जी त न खाधी आहे, या तुंहिंजे पेट में जंहिं महिल मां जुड़ियां पियो हमल जे दौरान तो ख़ुराक का हराम शइ जी त न कई आहे, या मां चलो ॼमी वियो आहियां त थञ जे दौरान जेसि ताईं थञ धायां पियो तेसि ताईं तो अहिड़ी ख़ुराक हराम शइ जी त न कई आहे, थोरो सोच। अम्मा चयो नऊज़ बिल्लाह पुट ईअं कीअं थींदो?
चई मां वरी बि तूं सोच, मां बि सोचां थो, मां बि ॻोल्हियां थो, को सबबु अहिड़ो मिली वञे त उनखे हल कजे। छो त अम्मा मां इबादत कंदो आहियां त मूंखे इबादत जी लज़त मज़ो न ईंदो आहे, बसि बेदिलियो बेदिलियो बीठो हूंदो आहियां, सजदा रुकू पियो कंदो आहियां। पोइ अम्मा थोरी वक़्त जे लाइ चुप थी वई, ख़ामोश थी करे थोरी देरि खां पोइ चई त हा पुट, हिकिड़ी ॻाल्हि यादि पई थी। हिकु दफ़े मां शाम जे टाइम ते घर जे छत ते चढ़ियमि, ॾिठुमि त हिकिड़ो दॿो पियो हो जंहिंमें सुरको हुयो खटाइण वारो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो न त अंबड़ी या कंहिं शइ जी खटाइण ठाहे बि त पोइ उनखे उस ते रखिबो हो त थोरो उनखे सुरको तेज़ीअ सां लॻे त जीअं उस जी तपश बि लॻे त ॻरी पए। अम्मा चयो त मां मथे छत ते चढ़ियमि त पाड़ेसिरीअ जो हिकिड़ो दॿो पियो हो, हुन में सुरको हुयो। मुंहिंजी दिलि छिक कई त न मां कुझु खावां। मां बचाईंदे बचाईंदे पाण खे पोइ बि एतिरो कयुमि जो आंगुर जो इहो सन्हड़ो हीअं पोरो थोरो हुन में ॿोड़े ज़बान ते रुॻो एतिरो रखियो हुउमि, बसि इहो पराओ मां चखियो आहे एतिरी ज़िंदगीअ में। बाज़िद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह चवणु लॻो, अम्मा पोइ वारो त कर, उन पाड़ेसिरे जे घर वञी करे उनखां इहो हक़ त बख़्शराए, या जेको घुरे उनजो एवज़ो ॾींसि। उनजी वालिदा छा कयो, फौरन उनजे घर टपी वई, उनजे घरवारीअ खे वञी करे चयईं त अॼु तव्हांजो हीअं सुरको पियल हो छत ते असांजे हिते, उतां मां खणी करे थोरो एतिरो चखियो आहे, मूंखे माफ़ु कयो। हुन चयो त भेण इहा बि का ॻाल्हि आहे, ख़ैरु आहे, थी वेंदो आहे, माफ़ु आहे, माफ़ु आहे, अलाह जे रज़ा ख़ातिर माफ़ु आहे। हाणे हेॾां अम्मा माफ़ु करायो आहे, हेॾां बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे इबादत में ॿिए ॾींहं खां लॻो आहे, जीअं मामूल हुयुसि। ॿिए ॾींहं खां पोइ अम्मा पुछा कयसि त ॿिए ख़बर आहे, चई अम्मा मूंखे इबादत जो जेको हाणे लज़त ऐं मज़ो थो अचे उहो पहिरियां किथे हो। पराओ हक़ु जेकॾहिं रहिजी थो वञे ऐं उहो खाधी थो वञे ऐं उनखां पोइ इबादतूं बि कयूं ऐं उन मां लज़त ऐं मज़ो महसूसु थी नथो सघे। इहे शयूं रुॻो वाक़िया न आहिनि, तव्हां असांजे लाइ सबक़ आहिनि। त असांखे जेको इबादतुनि में लज़त नथो अचे न, उनजे पोयां त अलाए केॾा हज़ारों सबब हूंदा जिन जी तरफ़ असांजो तवजो ई कोन्हे। अल्लाह ताला तवजो छिकराइण जे लाइ फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल, ईमान वारो हिक ॿिए जा माल नाजाइज़ तरीक़े सां न खाइजो। खाईंदव हिकु त हज़म कोन थींदव, बीमारियूं लॻंदव, पर जे हज़म बि थी वियूं त तव्हांजूं इबादतूं जेको हुयूं बेरोनक थी वेंदियूं, उनमें रौनक ऐं मज़ो न रहंदो। पर जेकॾहिं तव्हां मरी बि वियो न त बुज़ुर्गनि लिखियो आहे त क़बर जे अंदरि बि उन्हनि पराइनि शयुनि जे हक़ ऐं हिसाब जे खाइण खां पोइ जेको जिस्म पलंदो आहे उनखे क़बर में कीड़ा माकोड़ा बि उईअं ई वकोड़ींदा आहिनि, उन जूं दाहूं ऐं कुकूं बि अजीब हूंदियूं आहिनि। इन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां, पुराणे ज़माने में ग़ालिबन शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, हिकिड़ो आलिम हो, वीचारो बीमार थी पियो, उनजो ॿियो दोस्त आलिम उन खां तबा पुरसी करण जे लाइ आयो। पोइ हुन बीमार आलिम जो घर जेको खूह जे किनारे ते कपर ते झूपड़ी ठहियल हुअसि, उते हुनजो घर हो। ऐं पुराणे ज़माने में घर बि कचा, अक्सर करे जिते खूह हूंदो हो आस पास में उते घरड़ा मिलंदा हुआ। पोइ तबा पुरसी करण जे लाइ जेको आलिम हुन वटि आयो, उन चयो त यार पाणीअ जा ॿ ढुक पीअंदो न, तो खूह मां वञी करे पाणी कढियईं, ठिकर जो हिकिड़ो प्यालो हो, उन में पाणी ओते करे उन मां पाणी पीतईं। 2-4 ढुक पाणी पी करे पोइ पंहिंजे दोस्त उन बीमार आलिम खां पुछणु लॻो त मौलाना तव्हांजे हिन खूह जो पाणी खारो आहे छा? चई न। छा अलाए जे मां पीतो आहे त मूंखे खारो थो लॻे। चई न न खारो त कोन हूंदो आहे, मिठो हूंदो आहे। वरी चई भला ॿीहर पाणी कढी मूंखे ॾे, मां पी ॾिसां। ॿीहर पाणी कढी करे उन आलिम खे ॾिनो वियो जेको बीमार हो, उन पी ॾिठो पंहिंजे खूह जो पाणी त उनखे बि खारो लॻो। चई अॻ में खारो त कॾहिं कोन थियो आहे, अलाए पुछो। चलो ज़ुहर जी निमाज़ पढ़ूं था, निमाज़ खां पोइ इन सबब खे ॻोल्हियूं था, अलाह ताला खां दुआ बि घुरूं था, मालूम थी वेंदो। एतिरे में ज़ुहर जे निमाज़ जो टाइम थियो। ज़ुहर जी निमाज़ पढ़ी सॼी जमात खे चयूं अबा दुरूद शरीफ़ पढ़ो। तव्हां सां बि पढ़ूं हिकु दफ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। उन बुज़ुर्ग सॻोरे दुरूद शरीफ़ पढ़ायो, सॼी संगत खां कलमे जो विर्द बि करायो, ला इलाहा इल्लल्लाह। उन खां पोइ दुआ घुरियऊं। दुआ घुरी करे पोइ चयूं त हाणे भला हिन खूह मां पाणी खणो, कढो
पोइ पीओ मूंखे बि प्यारे ॾिसो। पोइ जो खूह मां पाणी कढी करे पीतमि त पाणी मिठो। उन मोल साहिब चयो मूंखे प्यारियो मां बि ॾिसां, पाण बि पी ॾिठईं त पाणी मिठो। पोइ जेको महिमान थी आयो हो तब पुरसी करण जे लाइ, उहो हैरान हो त छा सबबु आहे। चईं हीउ जेको वटो आहे न ठिकर वारो, इहो नओं अॼु इस्तेमालु कयो आहे तव्हां। असां हुन पुराणे मां पीअंदा आहियूं, तव्हां इहो नओं इस्तेमालु कयो आहे। चए पोइ नए ऐं पुराणे जे करे पाणी खारो थींदो आहे छा? चई न, असुलु सबबु ॿियो आहे। हीउ वटो जंहिं मिटीअ मां ठाहियो वियो आहे, कुंभर उहा मिटी जंहिं जॻह तां खई आहे, उन जॻह ते पुराणे ज़माने में का क़बर हुई आहे। उन क़बर वारे ते नाफ़रमानी जे करे अज़ाब थियो हुयो आहे। उहा ज़मीन जी टुकरी अलाह जे अज़ाब ऐं ॾमर जो सबबु बणियल हुई आहे। उतां हुन मिटी खई आहे, उन मां वटो ठाहियो आहे, उहो वटो अचे असां वटि पहुतो आहे, इन जे करे उहो पाणी खारो हो। चए पोइ भला मिठो कीअं थियो? चए हाणे असां दुरूद शरीफ़ पढ़ियोसीं, कलमो पढ़ियोसीं, उन जी बरकत सां सवाबु अल्लाह तबारक व तआला जे हवाले कयोसीं। जेको सबबु हुजे त उनखे टारियो, अल्लाह ताला उन क़बर वारे जे मथां अज़ाब खे टारियो। उन अज़ाब जे टरण जे तासुरात जे करे हिन मिटीअ ते बसर पियो, तॾहिं पाणी मिठो थी वियो। त मुंहिंजा भाइरो, ही सभु ॻाल्हियूं तव्हां असांजे लाइ सबक़ आहिनि। असां कहिड़ी दुनिया में रहूं पिया जो असांखां क़बर विसरी वई आहे। असां क़यामत, हिसाब किताब, मीज़ान, पुल सिरात विसरी वई आहे, जन्नत जहन्नम विसरी वियो आहे। ईअं ज़िंदगी पिया गुज़ारियूं, हालांकि हीअ ज़िंदगी विख विख ते सोचे सम्झी करे क़दम करण जी ज़िंदगी आहे। सम्झ सां गुज़ारण जो सबक़ तव्हां असांखे क़ुर पाक में ॾिनो आहे अल्लाह ताला, पर असां अफ़सोस गाफ़िल आहियूं। अल्लाह पाक तव्हां असांखे इन ग़फ़लत खां बचाए, सुजागी नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल